आदिलपुर थाने जी हद में ॻोठ पंजल सहतो में सहता ऐं सुमरा बिरादरी जी ॿिनि घरनि में घिटीअ जे मामले तां झेड़ो लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि सहता बिरादरी जा 6 मर्द ऐं 2 औरतूं हिकु ॿार ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त सुमरा बिरादरी जा ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही धुरियुनि जे ज़ख़्मियुनि खे आदिलपुर थाने तां मेडिकल लेटर बाद इलाज लाइ सिविल अस्पताल घोटकी दाख़िल कयो वियो, जॾहिं त ॿिन्ही धुरियुनि पारां आदिलपुर थाने ते हिक ॿिए मथां NC दाख़िल कराई वई आहे। अञा ताईं गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। तारीख़ हेॾा त सिरोटा गॾे रखिया अथनि त वेड़ हिका हेॾियूं बंदूकनि जा फेर चढ़ा हलो हला हुजे किलेशिनियूं हयूं अथनि वांगारू आंदा अथनि। मज़ीद ख़बर ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट कयो असांजो फेसबुक जो पेज सिंध रंग न्यूज़। सिंध रंग न्यूज़ वेब TV